अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। दाबेची लग कोस्टल हाईवे ते मक़ामी घरनि में मक़ामी धरती धड़ियुनि लाइ रोज़गार जा दरवाज़ा बंदि कया विया। अटे ऐं लूण बराबरि कमु कंदड़ पोरियतनि खां निजी जेल जीअं कमु वरितो पियो वञे। नबील रिंद असगर जत। ख़बर मूजिबि कोस्टल सुजाग साकरो जे अॻवान नबील रिंद शाहनवाज़ जत असगर जत हुसैन जोखियो नज़ीर ख़ानियो ऐं ॿियनि दाबेची प्रेस क्लब में साफ़ियनि अॻियां धाईंदे चयो त दाबेची कोस्टल हाईवे ते बिजली घरनि मां मक़ामी धरती धड़ियुनि लाइ रोज़गार जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। अटे में लूण बराबरि कमु कंदड़ मक़ामी पोरियतनि सां माटेली माओ वारो सलूक करे निजी जेल जीअं कमु वरितो थो वञे, जंहिं सबबि साहिली पटीअ जा माण्हू अॼु पथर वारी ज़िंदगी गारण ते मजबूर आहिनि। हिन वधीक ॿुधायो त बिजली घरनि में मक़ामी धरती धड़ियुनि लाइ रोज़गार जा दरवाज़ा बंदि करे उते धारियुनि खे रोज़गार ॾिनो पियो वञे। एतिरे क़दुरु जो मक़ामी माण्हुनि जे अचण वञण लाइ बि नोगो एरिया ॼाणाए अॼु उन ते बि बंदिश मड़ी वई आहे। जिते कंपनियूं लॻंदियूं आहिनि, स्कूल इस्पताल रोड रस्ता ऐं पीअण जो साफ़ पाणी ॾिनो वेंदो आहे, पर हिते नाम निहाद कंपनियुनि जा सरमाएदार पंहिंजी ॾाढ बदमाशी ते क़ाइमु आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। जेकॾहिं मक़ामी माण्हुनि खे पंहिंजा हक़ न ॾिना विया त सॼे ज़िले अंदरि एहतियाजी तहरीक हलाई वेंदी। जेके लोकल सवारियुनि में धिका खाई उते ग़रीब पहुचनि था, उन्हनि का बि उन्हनि खे फैसिलिटी न ॾिनी वई आहे। उते पावर प्लांट लॻल आहे घारे लॻ, उन में मक़ामी मुलाज़िमनि सां माटेली वारो सलूक कयो पियो वञे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।